अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे हू वज़ीर आज़म थियण न पर चूंड विढ़ण आयो आहे। खेसि अवाम खां परे कयो वियो। ज़ालिमनि मुल्क जो बेड़ो ॿोड़े छॾियो। अवाम ऐं वतन जी हालत ॾिसी हू ख़ुशि नाहे। मुल्क खे तबाह कंदड़ तबाही करे हलिया विया। केपी वारनि ई मुल्क खे बिगाड़ींदड़ वोट ॾिना आहिनि। खेसि वोट ॾिनो वञे या न पर ॿुधाए वञे त केपी में कहिड़ी बिजली आहे। छा नओं पाकिस्तान ठही वियो आहे? पाकिस्तान खे ॿीहर पटड़ी ते आणणु सवलो कमु आहे। मरियम नवाज़ जो चवणु आहे त माज़ी जी हुकूमत केपी में रिश्वत जी बाज़ार गरम करे पंहिंजा खीसा भरिया। नवाज़ शरीफ़ कारकर्दगी जी बुनियाद ते समूरे मुल्क में तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो। 10 सालनि दौरान केपी में रुगो तजर्बा कया विया आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त खेसि 5 न पर रुगो हिकु भेरो वज़ीर आज़म थियण जो मौक़ो ॾिनो वञे। हू मुल्क जी तक़दीर बदिलाए छॾींदो। नफ़रत विरहाइण जी सियासत ख़तम कंदो। संदन मंशूर में गार गंद ऐं नफ़रत वारी सियासत जी का बि गुंजाइश नाहे। मुआशरे खे विराए पाकिस्तानियुनि खे हिक ॿिए सां विड़ायो पियो वञे। हू पाण में विढ़ंदा रहिया त फ़ाइदो मुख़ालिफ़नि खे थींदो। सियासी इंतकाम ऐं नफ़रत लाइ शींहं खे वोट ॾिनो वञे। नई क़यादत लाइ तीर ते ठपो हणे पीपीए खे कामयाब कयो वञे। हू इक़्तिदार में अची शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो मिशन पूरो कंदा। महांगाई गुरबत ऐं बेरोज़गारी में इज़ाफ़ो थी रहियो आहे। संदन हुकूमत आई त रुगो ग़रीबनि खे रिलीफ मिलंदो। इलेक्शन कमीशन तरफ़ां NA 83 ऐं NA 85 सरगोता ते आम चूंडूं मुलतवी करण जो नोटिफिकेशन रद्द। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो चवणु आहे त ॿिन्ही तकनि में आम चूंडूं थींदियूं। चूंड अमल जारी रखियो वञे। पाकिस्तान ने ईरान में लाॻापा बहाल। सफ़ीरनि खे ॿीहर मुक़ररु करण जो फ़ैसिलो। ॿिन्ही मुल्कनि जा सफ़ीर 26 जनवरी ते पंहिंजूं ज़िम्मेवारियूं संभालींदा। पाकिस्तान जी दावत ते ईरानी परदेसी सफ़ीर 19 जनवरी ते इस्लामाबाद पहुचंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां चीनी नायब परदेही वज़ीर जी मुलाक़ात। सीपेक ॿितरफ़नि लाॻापनि ऐं आलमी सूरत-ए-हाल ते ॻाल्हियूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन अमुन सलामती ऐं ख़ुशहालीअ जे गॾियल मक़सद जा हामी आहिनि। कराची में महांगाई बेरोज़गारी सबबि दिलि ॾुखोईंदड़ वाक़ियो। पोहरियत पंहिंजी ज़ाल ऐं 3 ॿारनि खे क़त्ल करण खां पोइ आपघात करे छॾियो। वायरलेस गेट में फ्लैट मां ज़ाल मुड़ुस ऐं संदनि 3 ॿारनि जा लाश। पुलिस जो चवणु आहे त हिकु शख़्स पंहिंजी ज़ाल ऐं 3 ॿारनि खे क़त्ल करण खां पोइ आपघात कयो आहे। सिंध काबीना जोही जे 2,84,000 एकड़ खां वधीक ज़मीन गोरखिल डेवलपमेंट अथॉरिटी खे ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ढल ऐं आबियानो वधाइण लाइ कमेटी क़ाइम। आम चूंडुनि दौरान अमन अमान बरक़रार रखण लाइ 62 करोड़ रुपया जारी करण जी बि मंज़ूरी। बरहाड़ी जे इलाइक़नि में नेकाल निज़ाम ऐं पाणी जी स्कीमुनि बाबति कंपनी क़ाइम करण जी मंज़ूरी। थरकोल खां छोर ताईं 105 किलोमीटर रेलवे ट्रैक बणाइण जी मंज़ूरी। सिंध काबीना वाटर बोर्ड खे 3,500 मिलियन रुपया ॾियण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। बलोचिस्तान जे इलाइक़े ज़ोब में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई। 7 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार ऐं बारूद। पाक फ़ौज जी तर्जुमान जो चवणु आहे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ भरपूर नमूने कार्रवाई जारी रहंदियूं। ईरान में पाकिस्तानी हमले के नतीजे में मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस समेत आम शहरनि मथां हमलनि में मुलविस निकिता। मारिजी वियल दहशतगर्दनि में दोस्ता उर्फ चेयरमैन साहिल उर्फ शफ़, मोहम्मद वज़ीर उर्फ वाज़ू, सरवर वलद असगर ऐं बजर उर्फ सोगात शामिल। दहशतगर्द दोस्ता उर्फ चेयरमैन 19 जनवरी 2023 ते इख़लाक़ उर्फ शोक जे अगवा में मुलविस। सिंध काबीना में इख्तिलाफ। सिहत वारे निगरान वज़ीर साद ख़ालिद न्याज़ तरफ़ां सेक्रेटरी ज़रिए थींदड़ कमनि जी मुख़ालिफ़त। संदसि चवणु आहे त सिहत वारे सेक्रेटरी इजाज़त खां सवाइ DC खे ग्रांट ॾियण जी एजेंडा शामिल कराई आहे। सिंध सरकार वटि अस्पतालुनि खे ॾियण लाइ करोड़े रुपयनि जी बजेट नाहे।
जेडीसी खे 10 सालनि दौरान 22 अरब 73 करोड़ 76 लख रुपयनि जी रक़म कीअं जारी थी आहे। निगरान हुकूमत तरफ़ां सोशल मीडिया ते जजनि ख़िलाफ़ मुहिम हलाईंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करण जो ऐलान। मुर्तज़ा सोलंकी जो चवणु आहे त जजनि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते हलंदड़ मुहिम जी जाच लाइ JIT जोड़ी वई आहे। मुहिम हलाईंदड़ केतिरा ई जाली अकाउंट बंदि कया आहिनि। FI अख़्तियारनि जो चवणु आहे त सोशल मीडिया ते केतिरनि ई अकाउंट्स जी मॉनिटरिंग कई पई वञे। साइबर क्राइम विंग खे मुकमल तौर चौकस रखियो वियो आहे। मोदी सरकार बाबरी मस्जिद वारे हंध तकरारी मंदिर जो इफ्तिताह करे छडि॒यो। भारतीय क्रिकेटर सचिन तेंदुलकर समेत मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जी तक़रीब में शिरकत। अख़्तियारनि राहुल गांधी खे शिरकत करण खां रोके छडि॒यो। सिंध के निगरान वडे वज़ीर मक़बूल बाकर सां अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम की मुलाकात। मईशत की बेहतरी लाइ हुकूमती कदमनि ते ॻाल्हियूं। निगरान वडे वज़ीर मक़बूल बाकर जो चवणु आहे त सिंध सरकार ॿारनि जी तालीम बाबति क़दम खणी रही आहे। ॿारनि जी खुराक जे मसइलनि में अमरीकी हुकूमत सिंध सरकार की मदद करे रही आहे। वडाणी में काढ़े इल्जाम हेठि मुड़िस तां ज़ाल क़तल। ॻोठ फौज अली मज़ारी में रहीम बख़्श मज़ारी शबीरा खे घुटा ॾेई क़तल करे छडि॒यो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि के नतीजे में 6 ॼणा फौत। ड्रकण वेझो इंडस हाईवे ते मोटरसाइकिल बीठल ट्रैक्टर सां टकराइजण सबबि हिकु नौजवान फौत ऐं ॿियो ज़ख़्मी। आगरा वेझो मेहरू वाहन भरिसां मज़दा जो मोटरसाइकिल के टक्कर लगण सबब नौजवान फौत। खानपुर महर बारहाड़ी भरपास से उर्डी के मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। ॻोठ ख़ुदाबख़्श महर में नींगरी उर्डी के मर्ज़ सबब फौत। सेवण में मलाह बिरादरी तरफा राशिद मलाह के मुबैना मुकाबले में मारण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त हैदराबाद पुलिस राशिद मलाह के पूरे मुकाबले में क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। केटी बंदर में ॻोठाणनि तरफ़ां इमदादी सामान न मिलण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त हिकु हफ़्ते खां खेनि मच्छरदानी रुलाए ज़ुल्म कयो पियो वञे। अमलो पंहिंजे मनपसंद माण्हुनि में इमदादी सामान विरहाए रहियो आहे। ऐं हुकूमत तरफ़ां ज़का अशरफ जी जाइ ते मोहसिन नक़वी के PCB मैनेजमेंट कमेटी चेयरमैन मुक़ररु करण जो फ़ैसिलो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ मोहसिन नक़वी के चेयरमैन मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई।